ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जेकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जेखाणी जी रिपोर्ट मुताबिक़ जेकमाबाद पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां जेकमाबाद पुलिस खिलाफ़ सख़्त एहतजाज किया वियो। तफ़सील मूजिब अॼु पीपी शहीद भुट्टो तरफ़ां ज़िले ऑफिस खां आबाद जेकमाबाद पुलिस खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ जी अॻुवाणी तालिका सदर शहज़ाद अहमद सुब्रो, ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र नूर मोहम्मद मंजो, साबिक़ सदर मोहतरम नदीम अहमद कुरैशी जन कई। जॾहिं त एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां मार्च कंदे प्रेस क्लब पहुता, जिते उहिदेदारनि ऐं कारकुननि न आयल आबाद पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, तक़रीरूं कयूं। हुननि चयो त 4 ॾींहं अॻु आबाद थाणे जे हद पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले ऑर्गेनाइज़र बाबल कोरेजो ऐं सिपाह जे ज़िले सदर शाहज़ेब कोरेजो मथां क़ातिलानो हमलो कयो वियो। आबाद पुलिस हिन टाइम ताईं हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस खे सभु ख़बर आहे त हू केरु आहिनि, ऐं पर आबाद पुलिस वॾेराशाही बरक़रार कयूं वेठा आहिनि ऐं असीं चिटा था ॾियूं त जेकॾहिं 24 कलाकनि अंदरि हमलावरनि गिरफ़्तार न कया विया त असां ॿियो एहतजाज आबाद थाणे जे गेट अॻियां हूंदो ऐं शाहराह बंदि करणो पियो त बंदि कंदासीं ऐं शटर बंदि हड़ताल जी काल ॾींदासीं। उन मौक़े ते शहीद भुट्टे जे उहिदेदारनि चयो त शहर अंदरि ॾींहों ॾींहुं बदअमनी जी बाहि भरी वई आहे। हर आए ॾींहुं केतिरियूं ई चोरियूं फुरियूं थियूं थियनि। कमांडर साहब ऐं तव्हांजे अमले जा छा पियो करे? SSP खे घुर्जे त जल्द अज़ जल्द बदअमनी कंट्रोल करे शहर वासियुनि खे तहफ़ुज़